शेख हाफ़िज़ बशीर मुदस्सिनी सां लाड़काणो समायता जीअं त अॼु कोट सैयद जाफ़र शाह में अॼु असां पंहिंजे बिरादरी के मुअज़्ज़िज़ शख़्सियात सां ऐं हुन सां गॾु सैयद बादशाह साईं सैयद मुख़्तार अली शाह साहब भाउ अहमद अली मंगरी साहब ऐं हुन सां गॾु वॾेरो आज़म ख़ान भाउ मोहम्मद आरिफ़ ऐं हाजी आसिफ़ ऐं तमामु दोस्तनि बहुजन सार वग़ैरह सभु दोस्तनि सां गॾिजी करे अॼु मुशावरत कईसीं। पहिरियों त असांजे हिन ॻोठ जे लाइ असांखे मेन शिदत सां ज़रूरत आहे अमुन जी बहाली मंशा जो ख़ात्मो ऐं उन जे लाइ असां सभिनी दोस्तनि इहा मुशावरत कईसीं त लाड़काणे जे इंतिज़ामिया सां ऐं उन सां गॾु पंहिंजी चूंड निमाज़नि सां मिली करे असां पंहिंजे बुनियादी हक़नि जे हासिलात जे लाइ पंहिंजा मुतालबा पेश करण जे लाइ असीं हिकु वॾो प्रोग्राम करणु चाहियूं था। उमेदु आहे त उन में असांखे पंहिंजा चूंड निमाइंदा बि टाइम ॾेई करे ऐं असांजे ॻोठ में अची करे विज़िट बि कनि ऐं उन सां गॾु जेके असांजा बुनियादी मसाइल आहिनि जहिड़ो की रस्तनि जो मसइलो आहे, बिजली जो मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे, अमुन जो मसइलो आहे या उन सां गॾु असांजी तालीम जो मसइलो आहे, इहे सभु मामलात बुनियादी जेके आहिनि असांजा उमेदु आहे त असांजा मुतालबात मंज़ूर कया वेंदा ऐं ईंदड़ नसुल जी बका जे लाइ असांजो साथ ॾिनो वेंदो ऐं असां हमेशह अमुन जा फॉलो रहिया आहियूं ऐं अमुन ई असां चाहियूं था ऐं उमेदु आहे त असांजी मौजूदा इंतिज़ामिया नोटिस वठी करे असांजे ॻोठ ते विज़िट बि कनि ऐं उन सां गॾु जेकी कुझु हिन ॻोठ वारनि जे मथां कुझु कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि कुझु जे आशीर्वाद जे करे वॾेरी का आशीर्वाद हुजे या उन सां गॾु कुझु ॿिए शरम पसंदि माण्हू आहिनि जंहिंजे करे असां चाहियूं था त असांजा नौजवान नसुल कॾहिं बि कंहिं बि कुंदे अमल में मुलविस न आहे ऐं असां चाहियूं था त इहे हमेशह मुहबतूं क़ाइमु रहनि। पाकिस्तान ज़िंदाबाद।